पोइ ज़िम्मो तूं छो खयो? ॻाल्हियुनि करण जो को बि वक़्तु न आहे। मथां हमलो कनि वारनि जो ज़िम्मो खयो तूं। गिरफ़्तारी ज़ाहिर कोन कर जॾहिं मुराद खे रोकण जी तोमें हिम्मत ई न। नवाज़ खान जूं रातिनि जूं निंडूं हराम हुजूं। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट अची चुकी है, तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों, जॾहिं सोडल वीडियो रिकॉर्ड करे ओॾे पुॼंदो वञी राज़न ककर वारनि सां ॻाल्हाईंदो ऐं राज़न ऐं ककर वारा इहा ॻाल्हि कंदा तॾहिं तोखे एतिरी ताक़त न हुई, सघ न हुई मुराद खे रोकण जी, तूं फ़ैसिलो छो कयो? हिते ककर कावड़ कंदो चवंदो सौट छॾ इन ॻाल्हि की इहा पुराणी ॻाल्हि आहे, हाणे आर्डर ॾे त हिन जो छा करिणो आहे, हिनखे कयां मां दुफ़। हिते रोकींदो राज़न चवंदो था कर न कर, सोडल चवंदो थोरो तरसो। सोडल चवंदो तव्हां मुंहिंजे चाचे आलम खे बि छॾियो ऐं मुंहिंजी हिकिड़ी शर्त आहे, गुलपरी खे जो निकाह बि ककर टोड़े। ऐं उहो वरी खिलंदा आहिनि जे मथां, वॾी ॻाल्हि आहे, वरी मजबूर बि तूं आहे, शर्तां बि तूं थो रखें। ऐं हिते सोडल चवंदो हिकिड़ी शइ तव्हांजी अनमोल शइ मूं वटि आहे, हीअ ॾिसो मोबाइल में। जॾहिं उहो वीडियो ॾिसंदा पंहिंजी भेण जी, ककर छितो थी पवंदो, उन राज़न ककर खे रोकींदो हिन खे हथु न लाए, न त असांजी भेण खे नुक़सानु थी सघे थो। ऐं सोडल चवंदो तव्हांखे अगरि पंहिंजी भेण सही सलामत खपे त मुंहिंजी ॻाल्हि मञो, आलम खे रिहा कयो ऐं जेको आहे गुलपरी जो निकाह टोड़े। ऐं हिते ही चवंदा असांखे सोचण जो मौक़ो ॾिनो वञे। सोडल खे चवंदा असांजी भेण खे, अगरि राज़न चवंदो असांजी सोट खे कुझु थियो पोइ तुंहिंजी ख़ैरु न आहे। अहिड़े हिसाब सां हिननि जी इहा मीटिंग हिते थींदी ऐं हू वरी ईअं सोचींदो राज़न ककर वारा त मुराद ॿधल आहे।